لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين. آمنت بالله صدق الله وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. درود شريف. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وسلم تسليما. वाजिब एहतराम काबिल सद एहतराम उलमाए किराम मुझा मुसलमान भाइरों अजीजों दोस्तों बुजुर्गों, अल्लाह ताला जल्ल जलालहू जा अणगणिया एहसान जै रब पाक तवां असांखे पंहिंजनि अणगणियन नेमतन सां नवाज़ियो आहे। पोया दोस्त जेके से थोड़ा अॻिते थी वियनि इन में वॾो फ़ाइदो थींदो ऐं नफ़ो थींदो, अल्लाह भी राज़ी थींदो, सहाबा जी सुन्नत ज़िंदा थी वेंदी। विच में जेको खाल है इहो भरे छॾियो। वेलाटार कंपनी होंदी है, मानी खाई भॼी वेंदी आहे, पर जेके हिदायत जी नीयत सां ॿुधण आया आहिनि उहे त घटि में घटि जेको आहे सो बाअदब थी ऐं हिन मजलिस में वेहनि ऐं हिदायत जी नीयत सां वेहनि। अल्लाह असीं झोलियूं ख़ाली खणी आया आहियूं, पर ही तुंहिंजे क़ुरान जी मजलिस आहे, तो में ही उम्मीद आहे ये खाली झोलियूं असांजूं रहमत सां भरे पोइ हितां खां मोकिलियो। जलसे में पोयां मुक़रर जाम आहिनि ऐं इंशाअल्लाह उहे तव्हांखे क़ुरान और हदीस ॿुधाईंदा ऐं तव्हांजे इंशाअल्लाह इन पूरे इलाके जे लाइ ही प्रोग्राम हिदायत जो ज़रियो बणिजी वेंदो इंशाअल्लाह। ज़ोर सां चओ तव्हां। छाहे त क़ुरान जा जलसा जेके आहिनि से अल्हम्दुलिल्लाह पूरे मुल्क जे अंदर थियनि पिया। आओ तो उसमें थकुल ॾाढो तव्हां खां जी वापसि राति पहुतो जिते वाइदो थियल हो वण वाइदे वफ़ाई करणी पई। तव्हांजो शौक़ ऐं जज़्बो ॾिसी मूं चाहूं भी पंहिंजी मारूज़ात तव्हांजे साम्हूं अर्ज़ रखां। मौलाना तारिक महमूद साहब अचनि पिया था, ख़ुसूसी खिताब उन्हनि जो थींदो। आयल मेहमान जो आदर भाव कबो, उन जो आदर भाव वॾो इहो ई आहे जो असीं उनखे शौक़ सां मोहब्बत सां प्यार सां ॿुधूं ऐं उन जो इस्तक़बाल करियूं। हे मौलवी वांदा कोन्हनि, हक़ीक़त में ॿुधायां तव्हांखे।
ये आलिम सगोरा वांदा कोन आहिनि, तव्हां जे फिक्र में रात ॾींहुं हलन पिया। ता त ही कौम ही उम्मत जेका ऐसा गुमराही खां बची वञे ऐं हिदायत ते अची वञे। बाक़ी महंगाई आहे त असांजे हथनि जी कमाई आहे, बदअमनी आहे त असांजे हथनि जी कमाई आहे, नाइंसाफ़ी आहे त असांजे हथनि जी कमाई आहे, कत्लो गारत आहे त असांजे हथनि जी कमाई आहे, जे सूदी निज़ाम आहे त असांजे हथनि जी कमाई आहे, रुश्वत आहे त असांजे हथनि जी कमाई आहे। छो त 74 साल मुल्क खे थी विया आहिनि, असां क़ुरान खे पंहिंजे मुआशरे मां कढी छॾियो। क़ुरान अची इन मस्जिद जी 4 दीवारी ऐं मदरसे जी 4 दीवारी में पनाह वरिती आहे। त क़ुरान खे छॾण वारियूं क़ौमूं कामयाब थींदियूं? ज़ोर सां थोरो ॻाल्हायो यार। गाल थोड़ी कड़ी होंदी पर इंशाल्लाह नफ़े वारी होंदी। जब बुखार जेतिरो पुराणो होंदो न, उन बुखार के तोड़ण जे लाइ कंहिं बि हकीम वटि तव्हां वेंदव त तव्हांखे हू खारी दवा ॾींदो। खारी दवा सां पुराणो बुखार टुटंदो आहे। ऐं रुगो तव्हां ॿुधो आहे मिठो मिठो, ये यकीन मीठा मीठा हड़प ही कड़वा कड़वा थू। ये मिठे ते रुगो दीन पकड़े आ न त हींअर सॼी दुनिया ते ग़ालिब थी वञे। दीन उन टाइम ते पकड़ियो जो 13 साल नबी सही मेहनतों कयूं इन ला इलाहा इल्लल्लाह ते, इन निज़ाम ते, इन कानून ते। 13 साल मेहनत करण खां पोइ जॾहिं मदीने तैयबा आया त पोइ मदीने खां अल्लाह पाक हुक्म कयो त हाणे इन ला इलाहा इल्लल्लाह वारे निज़ाम खे नाफ़िज़ करण जे लाइ मुंहिंजा सोहणा तलवार खणी मैदान में अच। छा खणी अच? नबी साईं जा अखलाक तव्हांजा वधीक नबी साईं का मिठा तव्हां, नबी साईं का वधीक जेको है सो दीन के समझण वारा तव्हीं आहियो। अल्लाह जा बन उम्मत हींअर वञे पई खॾ में, असीं रुगो उते मिठनि मिठनि ॻाल्हियुनि जे पोयां, मिठियूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ तबलीगी जमात बुधाए पई या कौन भी बुधाए। कल इज्तिमा और होते लखे माण्हू हुआ, असां भी उते हुआसीं, दुआ में शरीक थियासीं। 3-4 ॾींहं उते भितरनि ते सुता पियासीं। पर छो सुता पियासीं? मिसाल आहे हमरा हिकिड़ो पुछे भला उते रायवंड में का मज़ार आहे? और जेका कौम बैतुल्लाह जो तवाफ कंदे वरी माई पुछे पई हिन कोठे जे अंदर अल्लाह साईं जी क़बर आहे, उन्हनि कौमनि खे हिदायत किथां मिलंदी? उनमें दीन किथां ईंदो? ये दीन समझाइण जे लाइ इहा सॼी मेहनत आहे। इहो उम्मत जो इलाज आहे। ये उम्मत जो इलाज थिए पियो। उम्मत शिरक खां बचे, कुफर खां बचे, लायानी खां बचे, अल्लाह जी नाफरमानी खां बचे, मदीने वारे साईं जे मुखालफत खां बची वञे ता त ही उम्मत जेको आहे सो कामयाब थी वञे। असां कामयाबी दुनिया में ॾिठी आहे, पर दुनिया में कामयाबी कोन्हे, दौलत में कामयाबी कोन्हे, उहदन में कामयाबी कोन्हे। कामयाबी सिर्फ अल्लाह पाक रखी है मदीने वारे साईं जी गुलामी जे अंदर। बस कंदव न इंशाअल्लाह, कोशिश सभई कंदव न, दिल सां चओ इंशाअल्लाह। तव्हां हिते इंशाअल्लाह चवंदव न दिल सां, इंशाअल्लाह या तव्हांजी इंशाअल्लाह जेको आहे सो अमेरिका में ॾार विझंदी। ज़ोर सां चओ इंशाअल्लाह।
असा गुलामी कंदासूं मदीने वारे साईं जी या बे कंहिंजी बि कंदव। हाँ गिरोड़ी साहब चयो त पंध खुटंदा संग टुटंदा मुंद न वसंदा मींह पंध खुटी आयो न यो इत्मा जी दुआ घुरी असीं 36 कलाक 40 कलाक में हिते पहुचंदा हुआसीं। कल सुबुह जो 9 बजे निकतासीं 10 बजे मीरपुर पास पंध खुटी आ सालन जा पंध महीनन जा पंध कलाकन जे अंदर अची आ पंध खुटंदा संग टुटंदा नफरतों आहिनि या कोन्हनि घर घर में झेड़ो आहे या कोन्हे को पाड़े पाड़े में झेड़ो आहे या कोन्हे को मन पंध खुटंदा संग टुटंदा मुंद न वसंदा मींह मुंदाए त आहे न अदब वींदो हया वींदो लज न रहंदी अदब रहियो आहे हया आहे ऐं लज जेके माण्हू मायन के पटका बदराए मायन के टोपियूं पाराए डांसूं कराए न लज आहे लज न रहंदी राजा राकास थींदा सॼो मुल्क खाई विया आहिनि पर अञा ओगराई कोन ॾिनी अथनि। माशाल्लाह तवा वारो रोड भी शहीद है आया कोने को शाकिर शहीद रोड है शाकिर ताला किथे बेचारो बाकी रोड तो शहीद है हियर भी तवा ॾिसंदो शहीद है ये मौलवीन जो हल्को है हाँ हुकूमत मौलवीन मुल्क जो मथो बिठाए मौलवीन के ॾिनो छा आहे मौलवी सियासत जी गाल कंदा गाल विझण जी गाल कंदो अञा भी सुधरी वञो तो सुठो अथव चओ इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासूं। जमीयत उलमा इस्लाम मौलाना फजल रहमान के पूरी दुनिया मनी चुकी है दोस्त त मञन आबिद जाहिद मुत्तकी परहेजगार त मञन औलिया अतकिया असफिया त मञन शेखुल हदीस मञन मुफ्तियान किराम मञन मुहद्दिसीन मञन मुफस्सिरीन मञन मुत्तकीन मञन यानी कि औलिया अल्लाह सब उनके मञन पर मुल्क पाकिस्तान वारा ठहियो हिंदुस्तान वारा बांग्लादेश वारा तुर्की वारा अरबस्तान वारा यानी कि पूरी दुनिया जा आलिम सब अजो के इमाम जे करे मञो वेठा आहिनि त इन जे करे मञो वेठा आहिनि जो ही सियासत जो भी इमाम है त मजहब जो भी इमाम है। नाराए तकबीर नाराए तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान कायद सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सोमरो नाराए तकबीर ये असांजे लाइ रात ॾींहुं हिकु करे असांजो फिक्र कनि पिया हाणे मथे ते हथ ॾे घोड़ा 10 साल मौलाना पहिरीं 10 साल खां रजो कंदो पियो कोन पे मञो न माण्हू हाणे पिटियो पंहिंजा मथा अञा भी वक्त वियो कोन्हे। अल्लामा राशिद उमर में नंढो पर अल्लाह साईं उनखां वॾो कमु वरितो आहे ऐं वठे पियो अञा अल्लाह साईं वठंदो चओ इंशाअल्लाह। तव्हां असांजे ॾुखनि में हर घड़ी हर लम्हे जेको ऐसो तयार बीठो आहे त असांजो बि घटि में घटि इहो हक़ त थिए थो उन्हनि जो साथ ॾियूं ॾींदव न इंशाअल्लाह। अल्लाह साईं फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ा ये अल्लाह कुरान मोकिलियो आहे शिफ़ा बणाए मोकिलियो आहे शिरक जे बीमारनि जे लाइ बि शिफ़ा आहे त कुफर जे बीमारनि जे लाइ बि इन ज़ालिमनि जे लाइ बि शिफ़ा आहे ज़ुल्म छॾींदा शिफ़ा मिली वेंदी व रहमतुल लिल मुमिनीन ही कुरान शिफ़ा भी आहे पर रहमत भी आहे पर आहे मोमिननि जे लाइ अॼु त मोमिन सदाइण सवलो थी वियो आहे पाकिस्तान में छो त हर मिलावट वारी शइ हले थी
कौन थी हले दाणन में मीठा मिलावट हले पई खीर में तो माशाल्लाह भाग्यो अलग विझे वापारी अलग विझे होटल वारो अलग विझे पो अग्यां वरी हमरा कावड़ियो वेठो आ चई दूध पती खपे दूध त घरा ही कोन आयो वो मेहंदी में भी मिलावट वो निजाम में भी मिलावट आया कोने को यानी के ते हर शय में मिलावट पो भी चवंदा से सही आयूं त ही वरी मोमिन सदाइण वारा चवन था असी भी मोमिन आयूं को 10 ॾींहनि वारो को 12 ॾींहनि वारो ओ भी चए तो त मोमिन आया मोमिन थियण जे लाए मदीने वारे साईं जी ताबेदारी मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार करनी पवंदी सब का पहिरियां जेके मोमिन तैयार कया हुए मदीने वारे साईं सहाबा जी जमात तैयार कई चवंदे ते मदीने जी रियासत पिया ठायूं मदीने जी रियासत जे लाए त माण्हू खपन ईमानदार हुजन इल्म वारा हुजन इन मदीने जी रियासत में उहे चोर उहे ठग उहे लुटेरा बिन पार्टियन में फिरियो कदे हुन पार्टी में पनाह वठन कदे हुन पार्टी में पनाह वठन ई त उहे चोर साॻिया इन मदीने जी रियासत किथां कायम थींदी मदीने जी रियासत जे लाए त माण्हू तैयार कबा आहिन मौलाना फजल रहमान ते हज़ारे इल्जाम लगायो पर साबित हिकड़ो भी न करे सकियो हुकूमत भी हुनन जी अदालतों भी हुनन जो फौज भी हुनन जी रेंजर्स पुलिस भी हुनन जी पर मौलाना ते हिकड़ो भी केस साबित न करे सकिया न हिकड़ो रुपयो भी करप्शन साबित न करे सकिया इनका वधीक ॿियो ईमानदारी कहिड़ी खपे हिते त सॼो मुल्क खाई आया कागज़नि में वञी ॾिसो रोड केतिरा दफ़ा ठहिया आहिनि नारे तकबीर नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम जमीयत उलमा इस्लाम जिंदा है डॉक्टर नारे तकबीर अल्लामा तारिक खालिद महमूद सूमरो अल्लामा तारिक खालिद महमूद सूमरो अल्लामा राशिद खालिद महमूद सूमरो नारे तकबीर आवाज साईं जी मली तो स्टेज ते तव्हां पाण जो दीदार कंदव अञा फिलहाल जो बयान दिल करण सब अञा पर माशाल्लाह वही रो साथी पंज जगह ते वही रो नारे जो जवाब नारे तकबीर इन्हनि जलसा मुजाहिदन जा बुधाई कोन बुधाई मुजावरन जा अल्लाह अकबर की चवंदा अल्लाह अकबर चई कर नारे तकबीर बुलंद आवाज नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम जिंदा है खालिद जिंदा है खालिद नारे तकबीर रहमत वाले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने दुनिया जे अंदर आया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओए मानू तैयार कया पंजा शागिर्द तैयार कया ओए शागिर्द भी रब चूंडे दिना जिन खे तव्हां चूंडे अग्या कयो मुल्क सजो खाई विया पर ओगराई कोन दिनी आ ही उया जमायता जो रब पान चूंडे सोने मोहम्मद मुस्तफा खे दिनी आ या मदीने जी रियासत कायम करण जे लाए अल्लाह पाक सोने नबी के पूरी टीम दिनी मौलाना अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह फरमाइन था रहमत वारे नबी जे अचण खां पहिरीं मानू सिज के सजदा कंदा हुआ चंद के सजदा कंदा हुआ सितारन के सजदा कंदा हुआ बाह के सजदो कंदा हुआ पानी के सजदो कंदा हुआ पर रहमत वारो नबी जे जाओ आदम दे सजदो कयो सजदे सा गद वरी अशद आंगुर मथे आ छो त बैतुल्लाह में 360 बाबा रखे रहो 360 पुत रखे रहो इते बाबा चवंदा पर उन टाइम ते पुत सदींदा हुआ रहमत वारे नबी अशद आंगुर मथे करे पूरे इंसान
इंसानियत के इहा दावत ॾिनी त ही मुंहिंजो सजदो इन बाबनि खे न आहे, मुंहिंजो सजदो न अल्लाह खे आहे। कंहिंखे सजदो कंहिंखे कबो आहे? ही तव्हांजो वज़ीर आज़म वियो बाबा फरीद जी क़बर ते, उते वञी साल सुधो वञी किरी सजदो कई। वण तव्हां ते कहिड़ी मयार आहे? सजदो कंहिंजो कबो, कंहिंजो कबो? मौलाना अहमद मला चए थो काढ़ो लॻो कुफरान खे, ओजर मिलियो ईमान खे, सजदो थियो सुबहान खे, आयो जॾहिं अरबी नबी। यानी काढ़ो लॻो कुफरान खे, ओजर मिलियो ईमान खे, सजदो थियो सुबहान खे, आयो जॾहिं अरबी नबी। ज़ेरो ज़बर ज़ालिम थिया, सरकश वरी सालिम थिया। 100 साल जन जा खूनी झेड़ा ख़त्म कोन थींदा हुआ। हे मायूं अॼु उघाड़ियूं थी रोडनि ते डांसूं कनि थियूं, असांखे बराबरि जा हक़ ॾियो। तव्हांखे त हक़ मिलंदा ई कोन हुआ, तोखे त ॼमंदे ई जीअरो पूरे छॾींदा हुआ। हे हक़ जेकॾहिं तोखे मिलिया आहिनि त मदीने वारे साईं अची ॾियारिया आहिनि, उनजो शुक्रियो अदा कर। ज़ेरो ज़बर ज़ालिम थिया, सरकश वरी सालिम थिया, और रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची तोखे हक़ ॾियारिया। जॾहिं धीअ ॼमंदी आहे, रहमत जा फ़रिश्ता ईंदा आहिनि उन घर में, उन न्याणी खे पंहिंजे परन सां ढकींदा आहिनि, घर वारनि खे मुबारकूं ॾींदा आहिनि। ये त हक़ तोखे मदीने वारे साईं ॾियारिया। पोइ मदीने वारे साईं फरमायो जंहिंजो न्याणियूं हुजनि हिकु ॿ, उहे पढ़ाए छॾे, सुठी तरबियत करे, जन्नत जो ज़ामिन मोहम्मद मुस्तफ़ा आहियां। मदीने वारे साईं फरमायो या जॾहिं अम्मा थींदी त रब हिन जे कदमनि जे हेठां जन्नत रखी छॾी आहे। ही तोखे हक़ त मदीने वारे साईं अची ॾियारियो आहे। अॻे त वरसे में करोड़पति माण्हू मरी वञनि, तोखे वरसे में टको बि कोन मिलंदो, पर अॼु तोखे वरसो मिले पियो त इहो अची मदीने वारे साईं ॾियारियो आहे। ज़ेरो ज़बर ज़ालिम थिया, सरकश वरी सालिम थिया, अणजान मां आलिम थिया, आयो जॾहिं अरबी नबी। ओए वॾा वॾा आलिम थी विया साहबा। मौलाना अहमद मला रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, चई 14 चंगेरी चाल थी, ख़ल्क़त सॼी खुशहाल थी। खुश आयो या कोन आयो? हाँ, मदीने वारे साईं जो रब कलमो नसीब कया। खुश आयो या कोन आयो? ॿई हथ मथे करे चओ। 14 चंगेरी चाल थी, ही भला अखलाक जेकॾहिं तव्हांखे मिलिया त मदीने वारे साईं खां मिलिया आहिनि। अल्लाह साईं क़ुरान में फरमायो, व इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम। मुंहिंजा सोना तू त अज़ीम ख़ुल्क़ जो मालिक आहीं, पर ये अखलाक खसन जे लाइ ये मोबाइल आया थे, ये टच मोबाइल आया आहिनि। हिन मदीने वारे साईं जी उम्मत मां हुन सुहिणे वारा अखलाक कीअं खसजनि, इन जे लाइ हिन में उरियानी ऐं फहाशी साईं खे चवऊं भरे ऐं हुज़ूर जी उम्मत खे गुमराह कयो थो वञे। ये मुसलमान नौजवाननि खे मुंहिंजो ख़ासि करे अर्ज़ आहे, पंहिंजे अखियुनि जी हिफ़ाज़त करियो। जेकॾहिं नेकियूं कमाइणियूं अथव, नमाज पढ़ी घर वञी अबे अम्मा जी प्यारे मोहब्बत सां वञी ज़ियारत करियो। रब घर वेठे तव्हांखे हज जो सवाब अता करे छॾींदो। 14 चंगेरी चाल थी, ख़ल्क़त सॼी खुशहाल थी, आला अरब जी ॻाल्हि थी, आयो जॾहिं अरबी नबी। मदीने वारे साईं फरमायो, अरब सां मोहब्बत करियो जो आऊं अरबी आहियां, अरब सां मोहब्बत करियो जो क़ुरान अरबीअ में आहे, अरब सां मोहब्बत करियो जो जन्नत में ज़ुबान अरबी आहे। 14 चंगेरी चाल थी, ख़ल्क़त सॼी खुशहाल थी, आला अरब जी ॻाल्हि थी, आयो जॾहिं अरबी नबी। मौलाना अहमद वला रहमतुल्लाह अलैह तो फरमाए, असीं तॾहिं तव्हांखे चऊं था त ग़ुलामी करणी आहे त मदीने वारे साईं जी करियो, हिननि भोतारनि जी न करियो, वॾेरनि जी न करियो, हिननि वॾनि माण्हुनि जी अज़मत खे दिलि में न विहारियो। वॾो हिकु अल्लाह आहे, हुन जी अज़मत दिलि में विहारियो, हिननि जो ख़ौफ़ बि दिलि में न विहारियो। मुजाहिद थी वञो हलिया। त मौलाना अहमद मला रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, जी गोला घना गम ख़ारता आजा थिया आज़ा रखा।
गुलामिन में आजाद थिया या कोन थिया? तो मदीने वाले साईं तवा असा के आजादी सेखारी है गुलामी सेखारी है? गालायो तो सही यार। नारा तकबीर, नारा तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम जिंदा है, जमीयत जिंदा है, जमीयत। हजरत अल्लामा तारिक खालिद महमूद सोमरो जिंदा है, डॉक्टर तारिक की सूरत में जिंदा है, डॉक्टर जिंदा है, डॉक्टर तारिक की सूरत में, डॉक्टर राशिद की सूरत में, डॉक्टर नासिर की सूरत में, डॉक्टर। नारा तकबीर, नारा तकबीर। मिट्टी ते वेंदो सीधार के चार ते लायो असा चा वणू ना मैं तो सब वणू ना आया उन जे उम्मीद कर असा उम्मीद अबा वेओ 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 गाल किते छदी हुई याद है या मिस कॉल थी हुई यही तो रोलाल तवा में असा मथो हणी हणी पोड़ा थी वियासो। असाजा काबिर आज भी आजादी जी जंग विढ़न पिया न। हे अंग्रेज जा गुलाम थिया वेठा, यहूदन जा गुलाम थियो वेठा। असा चवंदा असा हिनन जी गुलामी कबूल कोन कंदासो, असा गुलामी कंदासो तो मदीने वाले साईं जी कंदासो। चओ इंशाअल्लाह सभई गोला घरा गमखारता आजा थिया आजा रखा सरखा बेहन सरदार सा आयो जदे अरबी नबी। इन सफ़ जे अंदर गुलाम भी बीठो आ, ताका भी बीठो आ, हारे भी बीठो आ, मुजरे भी बीठो आ। बीठो आ या कौन बीठो आ? ये वजीर भी बीठो आ, मुशीर भी बीठो आ, पटे वालो भी बीठो आ, गड बीठा आहिनि। तो त परे खां ॾिजंदो आहीं साईं के, परे खां बाहूं ॿधंदो आहीं। आहे पंहिंजे पाकिस्तान साईं कासमी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो चई असांजे पाकिस्तान जा रोड सुञा तॾहिं थींदा आहिनि, वीरान तॾहिं थींदा आहिनि या त को छितो कुतो अची वेंदो आहे या उन रोड ते को वज़ीर ईंदो आहे। अहिड़ो ज़ुल्म आहे या कोन्हे को? या तव्हां गुलामी हिननि जी कंध में विधी आहे तॾहिं? गोला घणा गमखार था आजा थिया आज़ा रखा सरखा बेहन सरदार सां आयो जॾहिं अरबी नबी। आतश झाड़ी पारसी ईरान में अज भी बाहि जी पूजा थिए पई, पर मदीने वाले साईं जे अचण खां 1000 साल पहिरीं जेका बाहि ॿारी वई, जंहिंखे सजदा कया वेंदा हुआ, जंहिंखे रब मञियो वेंदो हो, मदीने वारो साईं जाओ उहा बाहि विसामी वई हली। आतश झाड़ी पारसी हुई जा अंधन लय आरसी रहमत खुदा हर जार से आयो जॾहिं अरबी नबी। छो न रसे अल्लाह कुरान में फरमायो वमा अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। अल्लाह साईं फरमाए तो मुंहिंजा सोना तो खे त जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। मेराज जो ज़िक्र कंदे फरमाए कयो शेर उब अफ़ज़ल उमी गोहर ॾिठा गुलशन घुमी। कयो शेर उब अफ़ज़ल उमी गोहर ॾिठा गुलशन घुमी। रब जो दीदार थी वियो, पैगंबरनि सां मुलाक़ात थी वई, जन्नत जो शेर थी वियो। जन्नत जो शेर कंदे जुतीअ जो आवाज़ ॿुधो जिब्राइल ॿे ख़बर ही जुतीअ जो आवाज़ ॿुधा पियो हा या रसूल अल्लाह तव्हांजो गुलाम हज़रत बिलाल घरां उठी बैतुल्लाह में वञे पियो, हले त मके जे घटनि में पियो, पर जुतीअ जो आवाज़ सतनि आसमाननि खां मथे रब जन्नत में सोणे मुहम्मद मुस्तफ़ा खे पियो ॿुधाए।
यो आहे मदीने वारे साईं जे गुलामी जो असर कयो शेर उब अफजल उम्मी गोहर ॾिठा गुलशन घुमी अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह लिखंदा जॾहिं चौथे आसमान ते वापस आया त चइनी यारनि जा नाला लिखिया पिया हुआ ओ मलंग तू हिननि खे धार नथो करे सघे रब पाक चौथे आसमान ते चइनी यारनि जा नाला लिखी छॾियानि सैयदना अबू बकर सिद्दीक़ सैयदना उमर फारूक सैयदना उस्मान गनी सैयदना अली अल मुर्तजा रज़ी अल्लाह तआला अन्हुम अल्लाह पाक उन्हनि खे ईअं कढे छॾियो आहे जो कयो शेर उब अफजल उम्मी गोहर ॾिठा गुलशन घुमी मिलिया मिलाइक हथ चुमी आयो जॾहिं अरबी नबी क़ुरान जी आयत लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अल्लाह साईं फरमाए थो तव्हां ते मूं वॾो अहसान कयो आहे मौलाना अहमद मला आख़िर में चवे थो कि आगे वॾा अहसान क्या मुश्किल में आसान थिया इथान या कोन थियान दवाई असा कारण को जणन जे मथो एॾियूं महिरबानियूं थियूं आहिनि मदीने वारे साईं जे अचण खां पोइ थियूं आहिनि आगे वॾा एहसान क्या मुश्किल मिलन आसान थिया अहमद मथा अरमान विया आयो जॾहिं अरबी नबी हुन जी गुलामी कंदव तव्हां ॻाल्हायो कोन था मूंखे शक लॻे थो तव्हां अञा इन ई दलदल में फाथा रहंदव तो साथ ॾींदो हाँ ॿ टे ॼणा चवंदा बाक़ी ॿियनि जो अञा ख़्याल आहे रोड अहिड़ा शीशे जा अञा बि हुजनि ए बाक़ी शलवार बचियल अथव शलवार इन हाल जो मञी वठो सुठो आहे मंदव इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम हे अल्हम्दुलिल्लाह पूरी उम्मत मुसलमान की नुमाइंदगी करे रही है ये मुल्क जो तहफ़्फ़ुज़ भी करे पई नजरिए जो तहफ़्फ़ुज़ भी करे पई खत्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ भी करे पई सहाबा जो भी तहफ़्फ़ुज़ करे पई कुरान की अज़मत जो भी तहफ़्फ़ुज़ करे पई ऐं टोटानी ते सभिनी जो तहफ़्फ़ुज़ करे पई ऐं बरसरे मैदान पे आहे तो तव्हां असां खे खपे जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾेई वध में वध इन्हनि आलिमनि जा हथ मज़बूत करियूं ता त इंशाअल्लाह असांजो अॻिते सफ़र जारी रहे ॾींदव इंशाअल्लाह हथ मथे करे चओ वाखिर दाना अल्हम्दुलिल्लाह बशर की